सिंध रेवेन्यू बोर्ड के ऑफिसरन जो ख़याबान शहर में वाक़ मुख्तलिफ़ कैफ़े ऐं रेस्टोरेंट्स जो दौरो। सिंध रेवेन्यू बोर्ड ख़याबान शहर में वाक़ मुख्तलिफ़ कैफ़े ऐं रेस्टोरेंट्स के गैर क़ानूनी क़दमनि ते सील करे छॾियो आहे। शहरनि पारां ऑनलाइन ऐं सोशल मीडिया ते शहर कमर्शियल में मौजूद कैफ़े ऐं रेस्टोरेंट्स ख़िलाफ़ शिकायतूं मिलण ते कार्रवाई अमल में आंदी वई आहे। सिंध सेल्स टैक्स सर्विस एक्ट तहत 2011 जी भञकड़ी कई वई आहे ऐं टैक्स उगाड़ी जे हवाले सां वापेदारनि खे का ॼाण न ॾिनी वई आहे। अहम ख़बर आहे, कराची खां सिंध रेवेन्यू बोर्ड जे ऑफिसरनि ख़याबान शहर में वाक़ मुख्तलिफ़ कैफ़े ऐं रेस्टोरेंट्स जो दौरो कयो आहे। सिंध रेवेन्यू बोर्ड ख़याबान शहर में वाक़ मुख्तलिफ़ कैफ़े ऐं रेस्टोरेंट्स के गैर क़ानूनी क़दमनि ते सील करे छॾियो आहे। शहरनि पारां ऑनलाइन ऐं सोशल मीडिया ते शहर कमर्शियल में मौजूद कैफ़े ऐं रेस्टोरेंट्स ख़िलाफ़ शिकायतूं मिलण ते कार्रवाई अमल में आंदी वई आहे। सिंध सेल्स टैक्स सर्विस एक्ट 2011 जी भञकड़ी कई वई आहे ऐं टैक्स उगाड़ी जे हवाले सां वापेदारनि खे का ॼाण न ॾिनी वई आहे। तर्जुमान जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, कराची खां सिंध रेवेन्यू बोर्ड जे ऑफिसरनि ख़याबान शहर में वाक़ मुख्तलिफ़ कैफ़े ऐं रेस्टोरेंट्स जो दौरो कयो आहे। सिंध रेवेन्यू बोर्ड ख़याबान शहर में वाक़ मुख्तलिफ़ कैफ़े ऐं रेस्टोरेंट्स के गैर क़ानूनी क़दमनि ते सील करे छॾियो आहे, जॾहिं त शहरनि पारां ऑनलाइन ऐं सोशल मीडिया ते शहर कमर्शियल में मौजूद कैफ़े ऐं रेस्टोरेंट्स ख़िलाफ़ शिकायतूं मिलण ते कार्रवाई अमल में आंदी आहे। तर्जुमान जो चवणु आहे त सिंध सेल्स टैक्स सर्विस एक्ट 2011 जी भञकड़ी कई वई आहे ऐं टैक्स उगाड़ी जे हवाले सां वापेदारनि खे